घर मथा हमलो कंदड़ जवाबदारनि जी अदम गिरफ़्तारी ख़िलाफ़ सखर जे निमचाड़ी जे रवासी वकील हादी बख्श बखराणी, वकील अमीर बखराणी, वकील अनवर बखराणी ऐं ॿियनि सखर प्रेस क्लब क़ाइम एहतिजाजी कैंप ते 3 ॾींहं बि एहतिजाज जारी रखियो। एहतिजाजी कैंप ते मौजूद एडवोकेट सिंध हाई कोर्ट हादी बख्श बखराणी मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त बाअसर कब्ज़ा माफ़िया जवाबदारनि बखराणी हाउस ते 4 ॾींहं अॻु हमलो करे मूंखे ऐं मुंहिंजे पुट खे ज़ख़्मी कयो हो। जॾहिं त वाक़े ख़िलाफ़ सखर जे बी सेक्शन थाने ते केस दाख़िल कराइण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। जवाबदार मोतमार धमकियूं पिया ॾियनि। जेसीं ताईं जवाबदार गिरफ़्तार न थींदा पुरअमन एहतिजाज जारी रहंदो। हुननि सिंध सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर समेत घरू वज़ीर, IG सिंध, DIG सखर, SSP सखर, ASP सिटी ऐं ॿियनि अख़्तियारनि खे अपील कई आहे त असांजे जारी एहतिजाज जो नोटिस वठंदे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कराए इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।